अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 5वीं। कहाणी शलवार। राति जा 10 थी रहिया हुआ। कलात्रे दीनल रोड छॾे ॻोठ जे पीर महला में दाख़िल थियो। पीर महले में कचा पका टीहारो घर थींदा, जिन में पीरनि जा के 8-10 घर बाक़ी ॿियनि ज़ातियुनि जा आहिनि। पीर पंचल दुआउनि सगन जे करे कोही मशहूरु हूंदो, वॾी हलंदी पुॼंदीअ वारो बि हो। अमीर वज़ीर कामोरा हिन जी सलामी भरींदा हुआ। सियासत जा दाव पेच चङी तरह ॼाणंदो हो। पीरी मुरीदी परे ताईं हुजण करे इलेक्शन में मुख़्तलिफ़ तकनि जा उम्मीदवार पंहिंजी कामयाबीअ जी दुआ लाइ वटि ईंदा रहंदा हुआ ऐं बदिले में पैसो ॾोकड़ बि जाम ॾेई वेंदा हुअसि। इलाइक़े में कानी करामती पीर जे नाले सां मशहूरु हुयो। अॼु बि मुख़्तलिफ़ तकनि जा उम्मीदवार पीर पंजल जी दरगाह ते हाज़िरीअ खां पोइ पंहिंजी इलेक्शन कैंपेन जी शुरूआति कंदा आहिनि। पीर पंजल जो मक़बरो बि पीर महला में आहे। हूअं त ॻोठ जी आबादी लॻभॻि 1000 घरनि ते मुश्तमिल थींदी। अॻु एतिरा घर न हुआ। आबादी वधण करे घर सोढ़ा पइजी विया हुआ। आहिस्ते आहिस्ते रोड जे ॿिए पासे घर जुड़ंदा विया। उते बि काफ़ी घर थी विया हुआ। ॿिन्ही पासे आबादी थियण करे रोड ॻोठ जे विच में अची वियो। ॻोठ 2 हिसनि में विरहाइजी वियो। ॻोठ खां शहर पर भरो ऐं चौगिर्द नंढा नंढा ॻोठ हुजण करे रोड जे ॿिन्ही पासनि खां दुकानदारी वधंदी वई। सीधे सब्जी फ्रूट कपिड़े, कुझु पंचर जा दुकान, सैलून ऐं हिकु अधु चांहि जो होटल बि खुली वियो हो। दुकान बाज़ार जो ॾेखु ॾियण लॻा हुआ। जंहिं वक़्तु कलातिरी दीनल पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि ऐं सपोर्टरनि सां गॾु बाज़ार मां गुज़रियो, हिकु सैलून खां सवाइ समूरा दुकान बंदि हुआ। होटल जे साम्हूं हांडा ऐं कप धोई हारियल पाणीअ ते 3 कुता आराम सां लेटिया पिया हुआ। ॻोठ खां सॾु पंध ते माई राणीअ जी वाणिकी दौर जी माड़ी चांड्रोकीअ सबबु चिटी ॾिसिजी रही हुई। अंग्रेज़नि जे दौर में हिते नंढी रेलवे स्टेशन हूंदी हुई। ज़रखेज़ इलाइक़ो हुजण करे हितां अनाज फ्रूट सब्जियूं चौपायो माल ऐं काठ ॿियनि इलाइक़नि ॾांहुं पहुचाईंदा हुआ। हारियुनि मज़दूरनि ऐं मुलाज़िमनि जी जिन्सी पूराए लाइ चकलो हूंदो। अंग्रेज़नि खां पोइ आहिस्ते आहिस्ते स्टेशन उजड़ी वई। चकलनि ते बि पाबंदी पइजी वई हुई। चकले में रहंदड़ वेश्याऊं वण जूं काठियूं पंहिंजनि माॻनि ॾांहुं हलियूं वयूं ऐं कुझु वेश्याउनि गॾिजी शहरनि में घर वठी पंहिंजो कमु जारी रखियो। माई राणीअ जो अॻिते पोइ हिते केर बि न हो। उहो पीर पंजल जी मुजावर बणिजी रही पई। घरनि मां अलाह जे नाले जी मानी ऐं सुखनि जे भत ते गुज़रान कंदी हुई। माई राणी जवानी में ॾाढी ख़ूबसूरत हुई, पर वक़्त खेसि टिवाटे ते हाणे बीहारियो। जेतोणीकि माड़ी हाणे राणीअ जे नाले रही, पर पोइ बि माई राणीअ जी माड़ीअ सां सॼी वञे थी। बाज़ार जे आख़िरी छेड़े ते संदुल ते पलथी वारे वेठल चौकीदार सीटी वॼाई टार्च हणी चुप थी वियो। पूरे ॻोठ ते बदस्तूर ख़ामोशी छायल हुई। कलातिरी दीनल सूमरनि अबड़नि जे घरनि वटां गुज़रंदो मोहम्मदी ईदगाह खां साॼे हथ ते मुड़ंदे ढक साम्हूं पीर रोशन जे बंगले अंदरि दाख़िल ई मस थियो त साम्हूं भर वारे ॻोठ जो वॾेरो शफ़न पीर रोशन जे ख़ासि कमरे मां ॿाहिरि निकितो पियो आयो। वॾेरे शफ़न कलातिरी दीनल खे ॾिठो मगर दुआ सलाम न कयईंसि। डबल कैबिन में चढ़ी ॿाहिरि निकिरी वियो। कलातिरी दीनल ऐं वॾेरो शफ़न दंग ई शफ़ई आहिनि। कलातिरी दीनल ॻोठ मीरपुर जो चङू आहे,
ज़मींदारी त पूरी सारी अथसि, मगर दरिया जे किनारे सां संदसि बिरादरीअ जा घणा ॻोठ आहिनि, जंहिंजो दीनल ई कलात्री आहे। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे तकनि ते कलात्री दीनल पीर रोशन खे पंहिंजी ज़ात जा सभु वोट ॾियारींदो ईंदो आहे। पीर रोशन हिन वक़्तु क़ौमी असेंबलीअ जो मेंबर आहे। कलात्री दीनल क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे सीटुनि ते पीर रोशन खे न सिर्फ़ु वोट ॾियारींदो हो, पर संदसि इलेक्शन कैंपेन बि हलाईंदो हो। बल्दियात में पीर रोशन यूनियन काउंसिल मीरपुर जे इलेक्शन में कलात्री दीनल सां सलाह मसलत करे उम्मीदवार बीहारींदो हो। अक्सर करे कलात्री दीनल जे माण्हूअ खे अवलियत ॾींदो हो ऐं हिमायत कंदो हो। जिते ज़रूरत पवंदी हुई उते गॾु बि वेंदो हुउसि। कलात्री दीनल ऐं वॾेरो शफ़न साॻी यूनियन काउंसिल जा हुआ। इलेक्शन में हमेशह मुखालिफ़ रहंदा ईंदा आहिनि। बल्दियाती इलेक्शन जो ऐलान थी चुको हो। हर को पंहिंजी सीट पकी करण ऐं सियासी सपोर्ट हासिल करण लाइ बार्गेनिंग में मसरूफ़ हो। सियासी ओताकनि ते उम्मीदवारनि जा मेला मतल हुआ। कलात्री दीनल बि उन सिलसिले में पीर रोशन सां सलाह मसलत करण लाइ आयो हो। वॾे शफ़न खे पीर रोशन वटां निकिरंदे ॾिसी माण्हुनि ताजुब खाधो। जेतोणीकि सियासत में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल रखिबा आहिनि। आख़िरी घड़ीअ ताईं तोड़ फोड़ करे वफ़ादारियूं तब्दील करण, कराइण, हथ खणण, खणाइण, मतिलबु इलेक्शन खटण लाइ बार्गेनिंग थींदी रहंदी आहे। कलात्री दीनल मुलाक़ाती कमरे में वेही रहियो। हू अॻु बि कई दफ़ा अची चुको आहे। जेसिताईं पीर रोशन अचे हिन कमरे जो जाइज़ो वरितो। वॾी कुशादे कमरे में चौधारी सोफ़ा ऐं कुर्सियूं रखियल हुयूं। भितुनि ते फ्रेमनि में तस्वीरूं सजायल हुयूं। दरवाज़नि मथां फाड़नि ऐं हरणनि जूं मुंडियूं सलीके सां चिंबड़ायल हुयूं। साॼे हथ ते वॾी अलमारी रखियल हुई। पीर रोशन कलात्री दीनल ऐं गॾु आयल राज जे माण्हुनि सां गरम जोशीअ सां मिलियो। ख़ैराफ़ियत मालूम कयाई। कीअं अचणु थियो आहे कलात्री? सॼी संगत खे बि तकलीफ़ ॾिनी अथई, ख़ैर त आहे न? इलेक्शन जी गर्मा गर्मी लॻी पई हुई। पीर रोशन सभु कुझु ॼाणंदे बि कलात्री दीनल खां अचण जो सबबु पुछियो। बाबा साईं, अबनि ॾाॾनि खां अव्हां जे हथ ते सियासत कंदा पिया अचूं। ॾुखे सुखे में तव्हांजो साथ नाहे छॾियो। अव्हां हमेशह असांखे इज़त ॾिनी आहे। बिल्कुलु कलात्री दीनल, तव्हां असांजा पंहिंजा आहियो, असांजा पुराणा साथी आहियो, सपोर्टर आहियो। दीनल जी ॻाल्हि खे विच में कटींदे पीर रोशन ॻाल्हायो। साईं बाबा, सदाईं ॿियनि जी हिमायत ऐं वर्क कई आहे। हिन दफ़े मां पंहिंजे पुटु डॉक्टर सालार जी चेयरमैन जी उमेदवारीअ लाइ अव्हां वटि आयो आहियां। हमेशह जियां हिन दफ़े बि असांजो छपर छांव बि थींदा ऐं दुआ ॾींदा। कलात्री दीनल सालनि जी वेझड़ाइप खे नज़र में रखंदे ॻाल्हि मुकमिल कई। कलात्री दीनल, हिन दफ़े चेयरमैनीअ लाइ मूं वॾेरे शफ़न खे आसिरो ॾिनो आहे। तव्हां बि आया आहियो अखियुनि ते। मुंहिंजो ख़्यालु आहे हिन दफ़े वॾेरे शफ़न खे इज़त ॾिजे। डॉक्टर बि हाणे पढ़ी फारिग थियो आहे। थोरो वक़्तु ॾियोसि, रुख रवाज ऐं सियासत जा दाव पेच सम्झे। अॻिते अलाह मालिक आहे। कलात्री दीनल पीर रोशन जे जवाब मां कंहिं क़दुरु मुतमइन थी वियो हो, पर वॾेरे शफ़न वारी ॻाल्हि हिन खे ॻरी लॻी। सदाईं मुखालिफ़ रहंदड़ हिन खे मल मारे वियो। ही चुप न थियो। पर बाबा साईं, वॾेरो शफ़न त हमेशह असांजो मुखालिफ़ रहियो आहे। असां सां आम्हूं साम्हूं इलेक्शनूं विड़ियूं अथसि। असांजा केतिरा कारकुन ज़ख़्मी कया आहिनि। मूं ते हमिलो कराए मूंखे मारे चुको आहे। त पोइ छा थी पियो? मूं जो हेतिरियूं पार्टियूं बदिलायूं आहिनि। जिते फ़ाइदो मिलंदो ओॾां वञिबो। बुख ते त कोन वहिबो। असां वज़रियाती कोन आहियूं, ढांग त न आहियूं जो मिटी खाईंदासीं। सियासत में का बि ॻाल्हि हर्फ़ आख़िर नाहे हूंदी। पीर रोशन जे लहजे में थोरी रुखाइप ऐं कावड़ अची वई। पीर रोशन जे बंगले में ईंदे वॾेरे शफ़न खे ॾिसी कलात्री दीनल खे गड़बड़ जो अहसासु थियो हो, जंहिंखे हिन नज़र अंदाज़ करे छॾियो हो। पर हाणे हिन खे
सेल कंडे वांगुरु चुभी रही हुई। पोइ बि कलात्री दीनल बस न कई। पर बाबा साईं, असां यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी ज़िम्मेवार गॾिजी डॉक्टर सालार लाइ फ़ैसिलो करे आया हुआसीं। तव्हां हमेशह बलदियाती इलेक्शन में असांजे उम्मीदवार जी हिमायत कंदा ईंदा आहियो। पीर रोशन खे कलात्री दीनल जी पाण चूंडे अचण वारी ॻाल्हि न वणी हुई। हिन खे पाण सां हिक जाहिड़ाईअ जो अहसासु थियो। हिन जे गुस्से जो पारो चढ़ी वियो हो, पर साम्हूं सभु वेठा हुआ। उनजो अन जो मुंहुं झंड ॾे वरी बि हिननि माण्हुनि वटि वञिणो हुयुसि, न त अहिड़ी ॿोली ॻाल्हाइण ते कलात्री दीनल जी ज़ुबान पाड़ो पटे वठे हा। गुस्सो पी वियो, नरमीअ मां चयाईं, बाबा तव्हां फ़ैसिलो करे आया आहियो त बिस्मिल्लाह कयो। तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो। मुंहिंजो जेको हाल आहे तव्हांजी मदद कंदुसि। वॾेरे शफ़न खे पार्टीअ जी हिमायत हासिलु आहे। मां तव्हांजी खुली हिमायत करण खां मजबूर आहियां। कलात्री दीनल खे ज़ोरदार झटको लॻो। हिन पीर रोशन तरफ़ां खुतो जवाबु सम्झियो। कलात्री दीनल पीर रोशन जी नफ़्सियात खां चङीअ तरह वाक़िफ़ हो। पीर रोशन सियासत जो गुरु कंहिंखे बि सिधो जवाबु न ॾींदो आहे। टिकी ख़ामोशी छांइजी वई हुई। ओपराइप जो अहसासु थियणु लॻो। कलात्री दीनल वधीक ॻाल्हाइणु मुनासिब न सम्झो। हू साथियुनि समेत चुपचाप पीर रोशन जे बंगले मां निकिरी आयो। कलात्री दीनल जज़्बात में पीर रोशन जे बंगले मां निकिरी त आयो हो, पर ही ॼाणे पियो त पंहिंजे वोट ते काउंसलरी त खटी सघे थो, पर चेयरमैनी कॾहिं बि न। छाकाणि त इलाइक़े में पार्टीअ खां सवाइ पीर रोशन जी पीरी मुरीदीअ जो बि घणो वोट हो। इलेक्शन लड़ण खां सवाइ ॿियो रस्तो बि न हो। हाणे का करामत ई हिन खे खटराए सघे थी। हीअ अकेलाईअ में काफ़ी वक़्तु सोचींदो रहियो। हिन पीर रोशन जे मुखालिफ़ वॾेरे गाबर ख़ान सां मुलाक़ात करे मदद वठण लाइ बि सोचियो। घणे भाङे सीटुनि जी वंड विरछत थी वई हुई। वॾेरे गाबर शफ़न जी जाइ ते हिकु नई उम्मीदवार खे चूंडे छॾियो। उन करे कलात्री दीनल खे वॾेरे गाबर सां मुलाक़ात करण जो को ख़ासि फ़ाइदो ॾिसण में कोन आयो। हीअ पीर रोशन सां बि पंहिंजा वास्ता ख़तमु करणु न पियो चाहे। पीर रोशन ख़ुशीअ मां न खणी मजबूरीअ में हिननि खे इजाज़त ॾिनी हुई। हिन जो ज़हन सामूंडी वीरनि जियां चढ़ी ऐं लही रहियो। दर्द मां हिन जो दिमाग़ फाटी रहियो हो। हीअ अकेलाईअ में को रस्तो करण जी कोशिशि करे रहियो हो, पर जीअं पे सोचियाई तीअं हिन लाइ रस्ता सोढ़ा थींदा पिया विया। अचानक हिन जूं अखियूं चमकी पियूं। हिन वॾो गहरो साहु खयों। हिन में कामयाबीअ जी उमेद जागी पई। हिन टिनि उम्मीदवारनि में वोट विराइण जी सूरत में पंहिंजी कामयाबी जाचे वरिती हुई। कलात्री दीनल वॾी एतमाद सां इलेक्शन लड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। सुबुह सां कलात्री दीनल जे ओताक राज जे माण्हुनि सां भरी पई हुई। कलात्री दीनल हमेशह जियां इलेक्शन मुहिम जी शुरूआति पीर पंजल जी दरगाह ते दुआ सां शुरू करण जो फ़ैसिलो कयो। कलात्री दीनल पंहिंजे राज ऐं साथियुनि समेत वॾे अक़ीदे मां पीर पंजल जी दरगाह लाइ निकितो। होॾां पीर पंजल जे मक़बरे में माई राणी पीर पंजल जे पड़नि ते हथ घुमाईंदे चपनि ई चपनि में मुश्कंदे चई रही हुई, मुंहिंजा कानी करामती मुर्शिद, हाणे केॾा ॻाढ़ा सावा पड़ पायूं मज़े सां सुतो पियो आहीं। जहिड़े त दुआ सॻे लाइ आयल सुहिणी छोकिरी आई नाहे ऐं दसी नाहे। सलवार लाहिण में देरी न कंदो हुअईं।